बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकिड़ा हूंदा आहिनि कननि जा कचा माण्हू, पर उहो केसर जो हिकिड़ो पासो ॿुधंदा। जंहिं पहिरीं ख़बर ॿुधाई, जंहिं पहिरीं ॻाल्हि कई, बसि हुन ते ॾाको ॿधी चढ़ी वेंदा। जेको बि ख़बर खणी आयो, जहिड़ी बि ख़बर खणी आयो, न तहक़ीक़ात, न जांच, न जूच, न इन्वेस्टिगेशन, न कंहिंखां पुछा न गुछा, बसि उहा ई मञींदा जेकी उन्हनि ताईं पहुचे। अॻिले खां जॾहिं वरी जांच कबी त किथे ॿुधई, जे लारी में ॿुधऊं, कंहिंखां ॿुधई होटल ते वेठा माण्हू वेठा हुआ, ॿाहिरां आया कंहिं ॻोठ मां अची चांहि पीतनि, पोइ पाण में वेठा ॻाल्हाइनि पिया, हाणे अलाए केरु हुया, किथां आया, का ख़बर चार ई कोन, बसि जेको चई आहे, जेको ठका हणी आहे, बसि उहो हुन ते यकीन आहे। जेको जेको बाज़ारि में ॿुधीसीं, होटल ते ॿुधीसीं, ईअं घणे क़दुरु असांजे मुस्लमाननि में बि ईअं ई आहे। ॿुध सुध ते दीन घणनि वरितो, न तहक़ीक़ात, न जांच, न को किताबनि जो मुतालियो, न तारीख़ हदीस, न तफ़सीर जो, ॿुध सुध ते। घणनि माण्हुनि वटि दीन हूंदो आहे, ॿुध सुध ते पुछिबो तोखे कंहिं चयो, जे माण्हू चवनि था। अक्सर इहो जुमिलो हूंदो आहे, असांजा काफ़ी जुमिला हूंदा आहिनि ठहियलु ठुकियल। हिकिड़ो को हूंदो आहे त माण्हू छा चवंदा, इन जुमिले बि वॾो नुक़सानु कयो आहे। माण्हू छा चवंदा, पैसो हुजे न हुजे, पट सट ओधर सोधर, काज करिणो ज़रूरु आहे, माण्हू छा चवंदा, त बाबा काज भलो न कयईं। ॿियो वरी कंहिं बि का ॻाल्हि कंदो वेंदो ॾाढो ईअं ख़ुशी सां मुतमईन टपा ॾींदो, ॼण वॾो कोई स्कॉलर हुजे, पर उते सुवालु करे विझोसि, इहो तोखे कीअं ख़बर पई, माण्हू चवनि था। न किताब न ॻाल्हि, माण्हू जो नालो बि न, बसि माण्हू चवनि था। माण्हू चवनि था त बसि पोइ सही आहे। हाणे जेकॾहिं इख़्तिलाफ़ रखंदो त कावड़िजी पवंदो। हिकिड़नि माण्हुनि जी आदत हूंदी आहे त ॿिए जी ॻाल्हि मञणी ई न आहे। हाणे जेकॾहिं तव्हां वेही चओ त बाबा सूफ़ भलो आहे, त उहो चवंदो न नारंगी भली आहे। बाबा न नारंगी बि भली आहे, सूफ़ बि भलो आहे, ॿई फ्रूट आहिनि, पर अक्सर छा आहे त तव्हां सां इतफ़ाक़ न करिणो आहे, इख़्तिलाफ़ रखिणो आहे। हिकिड़नि माण्हुनि जी आदत थी वेंदी आहे, फितरत हूंदी अथनि त इख़्तिलाफ़, हर शइ में इख़्तिलाफ़, हर शइ में तव्हां कहिड़ी बि ॻाल्हि कयो त मुखालफ़त में ज़रूरु ॻाल्हि कंदा। वरी पाण वेठा ॻाल्हाईंदा जेकॾहिं तव्हां किथे इख़्तिलाफ़ रखियो अथनि त वॾी माना कावड़ कंदा, माइंड कंदा। हिकिड़ो ॿियो जुमिलो बि आहे, उहो बि तव्हां भली इस्तेमालु कयो, आज़माए ॾिसो। अक्सर माण्हू चवंदा आहिनि मां सच हक़ सच ॻाल्हाईंदो आहियां, कहिड़ी बि ॻाल्हि करे चवंदो मां हक़ सच ॻाल्हाईंदो आहियां, हक़ सच। रुगो एतिरो तव्हां हुनखे चओ हक़ सच ॻाल्हाईंदो आहियां, छा हक़ सच ॿुधंदो बि आहीं, बसि एतिरो चओ, पोइ ॾिसो तव्हांजो कीअं दुश्मन थी थो वञे। रुगो हक़ सच ॻाल्हाईंदो आहे, पर हक़ सच ॿुधंदो न आहे। पर जेकॾहिं ॿुधाए विधोसि त पोइ त भाई पी ख़तमु। पर इहो हिकिड़े जुमिले ते बि हुनखे बाक़ाइदे कावड़ लॻंदी। सो कननि जा कचा माण्हू, जेकी ॻाल्हि पहुती, जे केसर जो हिकिड़ो पासो, बसि उन ते ज़िद ॿधी बीही रहंदा ते अवल में। ऐं ख़ासि तौर ते वरी चङनि मुड़ुसनि में वरी इहा घणी ॻाल्हि आहे, वॾेरनि में, उन्हनि वटि जंहिं अवल तव्हां जेको अवल खणी आयो, का शिकायत खणी आयो, जहिड़ो झटो बिरादरी जो या को बि कंहिं मसइले ते छो, के वरी अहिड़ा बि वॾेरा हूंदा आहिनि जेकी पहिरीं उन वटि ॻाल्हि पहुचे, माण्हू को भॼंदो अची पहिरीं ॻाल्हि ॿुधाई, बसि उन ते बीही वेंदो। जेकी पहिरीं, हाणे पोयों भली केॾियूं बि दाहूं कूकू करे त मूंसां हे ज़ुल्म आहे, मूंसां नाहक, न उनजी ॻाल्हि मञणी न आहे। चवंदो तूं अवल अची आहे न, जेकॾहिं तूं सचो हुअईं त भई हिनमहिल ताईं किथे आहीं, हे अवल आयो आहे त माना सचो आहे न, हक़ ते हे आहे, तॾहिं जेको आहे सो माना हे अवल पहुतो न, तूं कूड़ो आहीं। सो इहे ॻाल्हियूं घणी हूंदियूं आहिनि त बाबा हक़ सच हिकु ॿुधणु ॾुखियो, ॻाल्हाइणु सवलो आहे। सच ॻाल्हाइणु सवलो आहे, बाक़ी सच जेको आहे उहो ॿुधणु ॾाढो ॾुखी ॻाल्हि आहे। सो ईअं ई जंहिं अवल जेकी तव्हां जेकी पहुती जंहिं वॾेरे वटि, उहो ई उन ते ई बीही वेंदो। सो हिकिड़ो हमराह हुयो, ॿिए जी बनी मां गाह पियो करे, न इजाज़त न मोकिलाइण, ॾिठईं त मालिक कोन्हे, हारी कोन्हे, लूसण लोणण शुरू करे ॾिनई। जंहिं महिल उहो मालिक पाण पहुतो, हारी अचे पहुतो, जंहिंजी बनी हुई, चयसि भाई कीअं थो लूसण लोणी, मूंखां पुछियो ई कोन, हेॾी गाह जी भरी भिण कई थी, ॿ माण्हू मस खणी सघंदा, सो मूंखां पुछी तव्हां इजाज़त वठी आयमि। चए इजाज़त वरी छाजो तोखां पुछां, चए भाउ बनी मुंहिंजी आहे त मूंखां पुछ न। चए न पुछण वरी छाजो, चए छाजो त पोइ मां थाणे ते वञां थो, फरियाद ते। अब हिन जो ॿुधो त थाणे ते थो वञे, हे वरी वठी भॻो वॾेरे ॾे, सहकंदो अची पेरनि ते अचे किरियुसि, ॿई हथ पेरनि ते रखियईं,
महिमान बि वेठा वॾेरे जा, वॾेरो त सफ़ा फूंडरजी वियो ऐं वॾे हिकिड़े फ़ख़्रिया अंदाज़ में वरी महिमाननि ॾे कंधु खणी ॾिसे पियो त ॾिसनि त मुंहिंजो राज भाग हे आहे, केॾी मुंहिंजी इज़त था कनि, ऐं पहिरें कीअं थो पए त माना मुंहिंजी अहिड़ी ॻोठ में लही आहे। पेरनि ते हथु रखी ॿाहूं ॿधी बीह रहियो, भोतारो इहो ग़लती मुंहिंजी आहे, ॾोह मुंहिंजो आहे, पोइ वलू जी बनीअ मां हे गाह कयुमि, लूसण लुणी आयो आहियां, मोकल कोन वरिती हुअमि, ग़लती आहे, पर वलू जेको आहे सो थाणे ते वियो आहे। वॾेरो भाउ थियो, थाणे ते वियो, इहा हिमत जुरत मां जो वेठो आहियां, मूं ॾे छो न आयो फ़ैसिले खां, वरी थाणे ते वियो आहे। मां कमदार खे मोकिले वलू खे वठी आ, हाल साईं हुन खंभे हुनखे वठी आयो, अचूं दाहूं कयूं साईं, मुंहिंजी बनी मां बिना इजाज़त जे गाह पियो लुणे, पोइ जो ॿ माण्हू भरी मस खणी सघनि। चए उहो त सही आहे, इहा हिनजी ग़लती आहे, पर तूं थाणे ते छो वहीं? तूं अवल हेॾि सिधो मूं ॾे आयो न, तूं बि ईअं मूं ॾे हलियो अची आहे, मां तुंहिंजो फ़ैसिलो कयां, मूंखे छॾे वरी तूं पुलिस ॾे वियो आहे, हाणे 10,000 रुपया तोते ॾंड आहे। हाणे गाह बि हुनजी बनी मां लुणई, 10,000 रुपया ॾंड बि वरी हुन ते पइजी वियो। सो जेको अवल पहुतो, जंहिं अवल ॻाल्हि कई, सो ईअं वरी हिकिड़े वॾेरे जो कमदार हुयो, पोइ बनी ते रोबताब सां जी कमदार वेंदो आहे, हथ में लठ खयूं ठक ठक कंदो, बनी ते पहुतो, सो ईअं हारी ते ॾाका ॿधी चढ़ी वियो, वरी कान का हुनजी ग़लती कढी, सो हुनखे घटि वधि पोइ ॻाल्हाए त हाणे केरु कंहिंजी सहे कोन थो अॼुकल्ह, नेठि हुन वीचारे कुड़मी बि हुनखे गारियूं ॾिनियूं, गारियूं ॾिनई ठाहियूं कयूं त हिन वरी जेको आहे सो कावड़ में खणी हुन ते लठ हईं, मथे में लठ हईंसि, लठ हणी सिधो अचे वॾेरे वटि पहुतो, चए भोतार हे मां कमु हिकिड़ो करे आयो आहियां, पर असुलु मसइलो हीअं आहे, जेको आहे सो मां वियुमि त जेको आहे सो कुड़मी खे पुछियोमि त तूं लूसण पियो थो लुणी, ॿुधाई कोन थो, बग़ैर इजाज़त जे, वॾेरे जो बि हिसो आहे, सो मूंखे जेको आहे सो पहिरीं मूंखे ॾिनई गार, सो मां सही हुयुमि, बर्दाश्त करे वियुमि, भाउ ठीकु आहे, तूं भली मूंखे गार ॾे, गारियूं मूंखे ॾिनई, पर गार ॾींदे ॾींदे जेको आहे तव्हांखे बि गार ॾिनई। मां चयोमांसि ॻाल्हि ॿुध, तो मूंखे गार ॾिनी, मां सब्र कयो, ख़ैरु आहे तो मूंखे ॾिनी, पर मुंहिंजे भोतार खे गारियूं न ॾे, मुंहिंजे वॾेरे खे गार न ॾे, तीअं वॾेरा तोखे पियो पोइ गारियूं ॾिए, छा मुतबरा जा माण्हुनि खां डिॼां थो छा? मां चयो न, मूंखे जेके गारियूं ॾियणियूं अथई ॾे, पर मुंहिंजे वॾेरे मुंहिंजे भोतार खे हिकु बि गार न ॾे, सो मूंखे कावड़ अची वई। इहो त सुठो किसी अहिड़ो मुतबर आहे, से उन महिल जेको आहे सो फ़ोन कई पुलिस ॾे, सूबेदार ॾे, फलाणे खे ॿधी अचो, हाणे रत गारींदो अॻु में ई वेठो आहे, जो अस्पताल में वरी ठक त हुनखे पुलिस ॿधी वई। सो ईअं आहिनि माण्हू, काफ़ी माण्हू वॾेरनि में त इहा घणी शइ आहे, जंहिंजी ख़ुशामद कई, जंहिंजी चापलूसी कई, उहो हुनखे वणंदो, जेको हक़ सच ॻाल्हाईंदो, वरी वॾेरे खे वणंदो ई कोन। कचहरी में बि उन्हनि ई माण्हुनि खे विहारी वेठो हूंदो, जेके हुनजी ख़ुशामद बि कंदा, वरी हुनजे मुखालिफ़ जी वेठा गिला गिबत कंदा, हुनजूं खामियूं ग़लतियूं पिया बयानु कंदा। माना इहो वॾेरे वटि वेहणु, कचहरी करणु, ऐं हुनजे ॻाढ़े बोर्ड खाइण जे लाइ इहो ज़रूरी आहे। तुंहिंजो वरी मुखालिफ़ जेको वॾेरो आहे, उनजी मुखालफ़त बि सख़्तु करणी अथसि, पोइ उन में खूबियूं हुजनि त बि उनखे खामियुनि में पेश करिणो आहे, खामियूं हुजनि न हुजनि त बि उनजी ग़लतियूं खामियूं पेश करणियूं, लेकिन इहो सख़्तु गुनाह आहे, गिला ग़ीबत सख़्तु गुनाह। रोज़े जी हालति में त एतिरो बि हुकुम आहे त गिला ग़ीबत करण सां रोज़ो बि टुटी सघे थो। हिकु गुनाह बि पंहिंजी गिची में, पंहिंजे कंध में, कुल्हेम ते हिकिड़ो वॾेरे या कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ गिला ग़ीबत ऐं ॿियनि जी वेठो मुखालफ़त करे, इहो गुनाह अलॻि। ऐं दुनिया ज़माने में बि, मुआशिरे में बि उनजी का इज़त कोन, सभु कंहिंखे ख़बर आहे त बाबा इहो चापलूसी करण वारो माण्हू आहे, ख़ुशामद करण वारो माण्हू आहे, इहो ॻाढ़े बोर्ड ते वेहण वारो माण्हू आहे। वरी असुलु ॻाल्हि इहा आहे, वॾेरनि में बि शाबाश, वरी सलाम उन्हनि खे आहे न, उन्हनि वटि बि माण्हू उहे वेठा हूंदा आहिनि, वरी परते ॿिए कंहिं पासे ते सवायो गिरह मिली वेंदो त वरी उन वॾेरे खे छॾे वरी ॿिए जो पासो वठी वेंदा, वरी उनजी उताक छॾे वरी ॿिए वटि वेहंदा, उहा बि ख़बर हूंदनि मूंखे छॾे वेंदो, हिकिड़ो महीनो हिकिड़े वटि हूंदो त ॿियो महीनो ॿिए वटि हूंदो, जिते हुनखे सवायो ॻाढ़ो बोर्ड मिलंदो होॾां हलियो वेंदो, उहा बि हुनखे ख़बर आहे त ॻाढ़े बोर्ड जे पोयां आहे, जिथे मिलंदुसि, पर असुलु हुनखे छो रखियूं वेठो आहे, छो जो हिनजी चापलूसी ख़ुशामद खां सां गॾु वरी ॿिए जा ऐब ऐं ॿिए जी गिला बि करे थो, मुखालफ़त बि करे थो, उन्हनि जी जेको आहे जासूसी करे, उन्हनि जूं ख़बरूं बि हुनखे ॿुधाए थो, उनजे करे हुनखे वणे। बाक़ी हुनखे ख़बर आहे हे जेको अॼु मूं वटि हिते किरियो पियो आहे ॻाढ़े बोर्ड ते, इहो कुझु ॾींहंनि खां पोइ इहो वरी छॾे वेंदो, उनजे बावजूदि बि हुनखे रखियूं वेठो आहे, जो गिला ग़ीबत जो माहिर आहे, चापलूसी ख़ुशामद जो माहिर आहे, ॿियनि जा ऐब खामियूं बयानु करण जो माहिर आहे, ॿिए जी हुनखे ख़ूबी का नज़र ई नथी अचे, लेकिन इहे बि अलाह खे रंजाइण ऐं नाराज़ करण वारी ॻाल्हि आहे।
मखलूक खे ख़ुशि करे अलाह खे नाराज़ थो करे, पर न अलाह खे ख़ुशि रखे मखलूक भली नाराज़ थिए त भली पई थिए। अलाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।